देरावड़ किलो। ही किलो बहावलपुर खां 60 मैल परे चूलिस्तान जे थर में आहे। उन इलाइक़े में ॿिया किला वंगरोट, बनोरा, मारकोट, वल्हो, मौज, गढ़, माओ, फोरिया ऐं दीनगढ़ जे नालनि सां आहिनि। हिन इलाइक़े में एतिरनि किलनि जो हुअणु ॿुधाए थो त हीउ इलाइक़ो कंहिं ज़माने में वापार जो अहम मर्कज़ हो। चूलिस्तान में रुकनपुर खां इस्लामगढ़ ऐं नीर खां कापो ताईं विच विच ते किलनि जो ॼार पखड़ियलु आहे। ही सभु किला के कचिन सिरुनि जा त के पकियुनि सिरुनि ऐं गारे सां ओसारियल आहिनि। देरावड़ जो किलो चूलिस्तान जे रिण में वॾे शान ऐं मान सां बीठल आहे। केतिरनि सालनि खां हिन किले जी मरमत न थी आहे, उन करे जिथां किथां ॾरी पियो आहे। ख़ासि तौरु किले में ठहियल कुझु कमरनि जूं छितियूं ऐं ओलह ऐं ओभर वारियूं दीवारूं ॾरी पियूं आहिनि। हिन किले बाबति केतिरियूं ई रिवायतूं मिलनि थियूं। हिकु रिवायत मूजिबि हिन किले खे 842 ईस्वी में जैसलमेर जे राजा देवराज जोड़ायो हो, जंहिंजो मक़सदु ॿाहिरें हमले आवरनि लाइ रंडक पैदा करणु हो। रिवायतनि मूजिबि मेघ जी 5 तारीख़ हिन किले जो बुनियादु विधो वियो। अॾाईंदड़ जे नाले पोयां किले जो नालो देवराल किलो रखियो वियो, जेको बिगड़जंदे देरावल, देरावत ऐं आख़िर में देरावड़ थी वियो। रिवायतनि मूजिबि किले ताईं पकियुनि सिरनि खे पहुचाइण लाइ इंसाननि जूं डिघियूं कतारूं ठाहियूं वयूं। हिन किले ते अॻिते हली अलाउद्दीन कब्ज़ो कयो, बाद में मुसलमाननि जे कब्ज़े हेठि रहंदो आयो। बहावलपुर गेज़ंटियर मूजिबि 1735 ईस्वी में ही किलो अब्बासियुनि जे कब्ज़े में आयो। 1747 ईस्वी में ही किलो अब्बासियुनि जे हथनि मां निकिरी मुबारक खान जे हथ हेठि आयो ऐं 1841 ईस्वी ताईं उन जे हथ हेठि रहियो। किलो सन्यनि पकियुनि सिरुनि मां तामीर करायल आहे, जेको मेलनि जे मुफ़ासिले तां चिटो नज़र अचे थो। हीउ चौरस आहे, माप में बि 670 फुट वेकिरो ऐं 90 फुट ऊचो आहे। किले में कुल बुर्जनि जो तादाद 40 आहे। किले जो मुख्य दर ॾखिण में आहे। बुर्जनि ते कटाई जो कमु कटवर्क तमामु सुहिणो थियल आहे। किले जे ओलह पासे ज़मीन अंदरि कुझु कमरा ठहियल आहिनि, जंहिंजूं छितियूं हिन वक़्तु किरी पियूं आहिनि, पर चवनि था त देवराज राजा वटि हिकु योगी हूंदो हो जेको धातुनि मां सोन ठाहींदो हो ऐं उहो उते रहंदो हो। तंहिं करे केतिरा माण्हू लिकियल ख़ज़ाने खे ॻोल्हण लाइ किले जूं पाड़ूं खोटींदा वतनि था। 1849 ईस्वी में नवाब बहावल खान हिते मुनारनि ऐं गुंबद सां मस्जिद जोड़ाई, जेका मोती मस्जिद लाहौर जहिड़ी आहे। हिन किले जे भर में के क़बरूं आहिनि, जिन लाइ चयो वञे थो त उहे किन बुज़ुर्गनि जूं आहिनि। किले खां चंद वालनि जे मुफ़ासिले ते हिकु मक़बरो आहे, जंहिंमें नवाब बहावल खान, ॿियो नवाब सादिक मोहम्मद खान, ॿियो नवाब बहावल खान, टियों नवाब फ़तेह मोहम्मद खान, नवाब बहावल खान चौथों, नवाब सादिक खान चौथों, नवाब सादिक मोहम्मद खान पंजों, साहबज़ादो अब्दुल्ला वलद नवाब सादिक मोहम्मद खान पंजों, रहीम यार खान वलद नवाब सादिक मोहम्मद खान चौथों वग़ैरह दफ़न आहिनि। उन मक़बरे जे उत्तर ओलह वारी कुंड में के ॿियूं क़बरूं अब्बासी ख़ानदान जी औरतुनि जूं आहिनि। किन आलमनि जो चवणु आहे त देरावड़ जो इलाइक़ो तमामु आगाटो आहे, जो हिन इलाइक़े में सिंधू तहज़ीब जा केतिरा ई फिटल माॻ मौजूदु आहिनि, जिन मां 414 खंडरनि ते मशहूरु आर्कियालॉजिस्ट डॉक्टर मुग़ल कमु कयो आहे। हिन इलाइक़े जा के हिसा अञा तहक़ीक़ हेठि न आया आहिनि। नूरज़मान ओज पंहिंजे मक़ाले में लिखियो आहे त चूलिस्तान अंडो सासानी वलार जी पहिरीं बैठक आहे। सिकंदर मक़दूनी बि हाकड़ो हिन हंध तां पार कयो हो, जेको हंधि दरावड़ किले जे भरिसां आहे। हीउ किलो केतिरो अरसो अब्बासियुनि जी दरगादी जो हंधि रहियो, जन हिन जी 1735 ईस्वी धारे मरमत बि कराई हुई।